अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 जुलाई अंगारू, सॉरी 20 जुलाई अंगारू, 21 सुभाणे ईद आहे। सही आहे। ऐं माशाल्लाह हे पोणा नव थिया आहिनि हिन महिल ऐं बारिश जो सिलसिलो हिते जारी आहे। हल्की हल्की बूंदा बांदी कल्ह शाम बंदि थी वई ऐं अॼु जेको आहे वरी सुबुह सुबुह सां मींहं जो सिलसिलो जारी आहे। असां नाश्तो करे छॾियो आहे। सुबुह जो मां भिंडियूं फ्राई कयूं ऐं हेॾे अची वई आहियां मां। हीअ तव्हांखे ॾेखारणु, ओ माय गॉड, हीअ आहे अनारकली, ॾाढ़ूअ जो गुल। सो ॾाढ़ूअ जो गुल हिते किरियो पियो आहे। सो ईअं थींदो जेतिरा बि हिन में गुल ईंदा आहिनि उन में घणा जेके आहिनि उहे मोस्टली किरी पवंदा आहिनि। ऐं माशाल्लाह काफ़ी आया आहिनि। पहिरियों मूंखे घटि पिया ॾिसजनि, हाणे घणा अची विया आहिनि। सो ॿाहिरि मींहुं थो वसे ऐं जीअं मां ॿाहिरि निकितमि त सॼी मुंहिंजे हथ ते फुड़ियूं पइजी वियूं ऐं मुंहिंजे फ़ोन ते बि, त ॿाहिरि मां नथी वञा। सो अलाह जो शुक्र आहे, लख एहसान मालिक जा। हा 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 हा, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ऐं कंटिन्यू जेको आहे मां इंजॉय थी कयां हिन हवा सां गॾु गॾु हिन ठिकर जे ठेकण जो आवाज़ु। ठिकर जॾहिं पाण में टकराईंदा आहिनि त हिकिड़ो प्यारो आवाज़ु निकिरंदो आहे, हुनखे चवंदा आहिनि ठिकर जो ठेकणु। ऐं इहा चवणी बि आहे त ॿ ठिकर पाण में ठेकंदा आहिनि, जिते ॿ ठिकर हूंदा हुते पाण में ठेकंदा। सो इहो माना चवणी आहे इहा। सो बहरहाल शुक्र अलाह जो लख एहसान। हलूं था अंदरि। हा, हे मां तव्हां सां शेयर न कया आहिनि। हे मां वठी आयमि लाड़काणे मां 3 खारा टोकरा। इन्हनि जो छा कंदमि, इन्हनि जो उहो आलीशान कमु कंदमि जो तव्हां पोइ ॾिसंदो। सीक्रेट आउट नथी कयां मां पंहिंजो, ठीकु आहे। सो जॾहिं इहो थी वेंदो त मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। ऐं अॼु मुंहिंजो इरादो आहे यकीननि त मां हिननि सॼी डेकोरेशन जी सफ़ाई सुथराई ऐं जेके अंदरि प्लांट्स पिया आहिनि उन्हनि खे बि थोरो जेको आहे फ्रेश कंदमि। छा कंदमि उहो त हाणे पोइ हिते ईंदमि त पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। अंदरि हलूं था। राति जो बि असां जेको आहे सुराणे मां काफ़ी देरि ताईं कमु कंदा रहियासीं। मिसाल जे तौर ते असां हिननि सोफ़नि जा कवर लाहे छॾियासीं फाइनली। ऐं अॼु असां हिननि ते ॿिया कवर चाढ़ींदासीं। ऐं ॾुखे में ॾुखियो अॼु जे ॾींहं जो जेको टारगेट आहे इहो ई आहे, हिननि ते ॿिया कवर चाढ़िणा आहिनि। ऐं हीअ पुराणा कवर जेके हिते लाहे रखिया आहिनि। ऐं वॉशिंग मशीन नथा रखूं छो त बारिश कंटिन्यू थिए थी, त मूं चयो ईअं न थिए त घिमजी वञनि। उन घिम खां बचाइण जे लाइ इस्त्री जो कपिड़ो लाहे छॾियो त हिन ते बि नओं विछाइणो आहे ॿियो साफ़ु। ऐं शयूं काफ़ी फैलियल पियूं आहिनि, इन्हनि सभिनीनि खे ठीकु करिणो आहे। यकीननि अॼु जो ॾींहुं इलाही इम्पॉर्टेंट आहे। ऐं कल्ह इहे चिकन बॉइल करे छॾियो ऐं दाल तो हींअर कढी रखियो त हिन जा कबाब ठाहींदमि। उनखां अलावा ॾही ॼमाई अथमि हिते कुझु। ऐं बाक़ी किचन जो इहो हाल आहे। थांव जमा थी विया आहिनि ऐं हिते जेको आहे भिंडियूं पचायूंसीं हाणे नाश्ते में, त मासी लाइ बि असां उहे भिंडियूं ऐं मानी रखियूं आहिनि। सो हाणे मां सभिनी खां पहिरियों ठाहींदमि कबाब। मूंखे पंहिंजो हथु ॾेखार। हे हिन जा कम आहिनि मुंहिंजी धीअ जा। कचो मतिलबु कीमो त पकल आहे ख़ैर, पर अंडा हिन में कचा पियल आहिनि। इहे हमेशह इहो मसालो जॾहिं बि मां कबाब जो ठाहींदी आहियां इहा रुखो खाईंदी आहे। इट्स यम बस मां। सो चिकन मां पीसे छॾियो आहे, हिन में अंडा वंडा मिलाए छॾिया, तेल खयो अथमि। हीअ बॉक्स, इन ई बॉक्स में चिकन रखियो हुअमि त इन में ई वापसि कबाब ठाहे फ्रीज़ कंदमि। ऐं मज़े जी ॻाल्हि त अंडा ख़तमु थी विया, 2 हुया सिर्फ़ु, हिन में पिया 6। सो चिकन वारे खे फ़ोन कयमि, बारिश बि थिए पई, असां पाण त ॿाहिरि वञी न पिया सघूं। चिकन वारे खे फ़ोन कयमि त मां चयमि प्लीज़ कोई ॿार हुजेव त इहा हेल्प कयो, त हुन वीचारे वठी मोकिलिया ऐं पैसा वठी वियो। सो हाणे मां कबाब ठाहींदमि ऐं हुनखां पोइ पंहिंजो ॾींहुं जेको बि कमुकारु आहे कंटिन्यू कंदासीं इनशाला। कबाब ठही विया, इहे वेंदा हाणे फ्रीज़र में। ऐं 2 कबाबनि जी जाइ न हुई त मां उन्हनि खे ईअं ई ओवल शेप में ठाहे छॾियो आहे। सो फ्राए थियण खां पोइ त सभु हिकु जहिड़ा हूंदा, खाइण में टेस्ट साॻियो। सो ही वेंदा हाणे फ्रीज़ थींदा। टाइम थियो 12:30 ऐं मासी जेको आहे थां ॿांह धोई सफ़ाई करे हली वई। उन खां मथे बि कुझु कमु करायोमांसि। खीर अॼु थोरो एक्स्ट्रा वरितोसीं, सुभाणे ईद आई त मथां कुझु ठाहियां, मिठो इरादो त कोन्हे पर खीर हुजे ज़रूरी आहे। ऐं लंच जे लाइ मां करेला पचाया आहिनि। पाणी हिते बॉइल थो थिए ऐं हाणे सिलसिलो जारी आहे कम जो। हे विहाणनि जूं छऊं मां कटिंग करे वई हुअमि। सो हाणे मां हिते सिलाई कंदमि वेही। विहाणनि जूं 2 छऊं जेके आहिनि मूंखे सिबणियूं आहिनि, त जीअं इहो मुंहिंजो सेट कंप्लीट थिए। हूअं त मुंहिंजो कोई इरादो न हुयो नई चादर विछाइण जो, पर जॾहिं कपिड़ो घर में पियो त मां सोचियो त सिबी थी छॾियां। सो हाणे पहिरियों कंदमि हीअ सिलाई। तक़रीबन 25 मिंट मूंखे लॻा। हे 2 छऊं मां सिबी छॾियूं विहाणनि जूं। सो हाणे वेंदमि मानी पचाईंदमि। हिकु थियण में अञा कुझु मिंट आहिनि
त सोचां थी त अॻो मानी वानी पचाए किचन जो कमु ख़तमु करे पोइ वरी मां वञी वेंदी सॼी नमाज़ पढ़णु। हिन महिल शाम जा 4:15 थिया आहिनि। हवा तमामु घणी आहे, बारिश कोन पई थिए ऐं मौसम ज़बरदस्त आहे ॾाढी। लाइट वियल आहे तक़रीबन 2.5 कलाकनि खां ऐं मां हिते वेट थी कयां ऐं इंजॉय थी कयां। काफ़ी सारा कम रहियल आहिनि अञा, पर हूअं सुबुह खां लाइट न पई वञे असां ख़ुशि थी वियासीं त शायदि कुझु क़िस्मत चङी आहे, पर ख़बर पई त अचानक सां लाइट हली वई त अञा ताईं कोन आई आहे। सो असां इंतज़ारु था कयूं ऐं जीअं लाइट ईंदी त वरी पंहिंजा कम शुरू कंदासीं। मां आई आहियां मथे, तव्हां स्टोर मां कुझु शयूं खणियूं आहिनि कबट मां। सो हीअ हालत आहे मौसम जी माशाअल्लाह सां। एॾी प्यारी हवा आहे जंहिंजी हद न आहे। 5:15 थिया आहिनि, लाइट अञा कोन आई आहे, असां इंतज़ारु था कयूं। ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजी स्टूडेंट जंहिं पहिरियों बि बाइकीअ ते कुझु सामान मोकिलियो, उन वरी बि कुझु सामान मोकिलियो आहे जंहिंमें काफ़ी कपिड़ा ऐं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके छोकिरियुनि जी शादियुनि में वञी सघनि थियूं। ऐं स्वेटर आहिनि कुझु, उहे त हाणे मां पोइ जेके आहिनि ॾींदसि। सो फ़िलहालु मूं ईअं ई हिकिड़ो इन्हनि जो जाइज़ो वरितो त छा छा शयूं आहिनि तकड़ि में ॾियण जहिड़ियूं आहिनि या रखण जहिड़ियूं आहिनि। सो तक़रीबन रखण जहिड़ियूं आहिनि ऐं कुझु शादियुनि जे लाइ ऐं कुझु सीज़न जेको चेंज थींदो उन जे हिसाब सां। सो फ़िलहालु त हीअ हिते ई पयूं आहिनि, लाइट ईंदी त हिननि खे खणी असां किथे जाइ ॾींदासीं। इंतज़ारु आहे बिजलीअ जो। असांजो टारगेट कम जो बिल्कुलु पूरो न थियो आहे अञा ताईं। जेको आहे हिननि ते कवर कोन चाढ़िया आहिनि सोफ़नि ते, ज़ाहिर अंदरि गर्मी आहे ऐं पखा हलायूं त कुझु कमु कयूं। हीअ सेट मां खणी आई आहियां, तव्हांखे यादि हूंदो हीअ कुशन कवर्स ऐं हीअ टेबल रनर मूं ठाहियो। त अॼु मां जेको सोफ़नि ते कवर विझंदमि उन्हनि सां गॾु मुंहिंजो इहो सेट हलंदो। सो कढी रखियो आहे, खणी आई आहियां मथे वियमि त कबट मां इहे कढी आहिनि। हाणे इंतज़ारु आहे, सोचूं था या त अहिड़ी हालत में ई कमु शुरू कजे, टाइम ज़ाया थींदो। इस्त्रीअ ते नओं कपिड़ो विछाए छॾियमि। तो नंढा नंढा कम घणा ई कया अथमि, पर पोइ बि वॾा टारगेट्स मुंहिंजा पूरा न थिया आहिनि अञा। मां मथे अची वई आहियां ऐं 3 पहिरीं जा असां अञा कोन आई आहे। सो दरवाज़ो खोले वञ त अंदरि काफ़ी रोशनी आहे ऐं टॉर्च बि खणी आई आहियां। सो कुझु न कुझु कमु थी वेंदो। हिकिड़ो वॾो शॉपर खणी आयमि हेठां, हिकिड़ो सुराण खे चई आई आहियां ईंदी त खणी ईंदी। कमरे जी चादरूं वादरूं चेंज करणियूं, हितां जो मां कोई सीन चेंज करण वारी न आहियां, इहो ईअं ई रहणु ॾींदमि। बाक़ी शयूं हटाइणियूं आहिनि हितां। हलूं था कमरे में ऐं सोचां थी बिस्मिल्लाह रहमान रहीम त हिते बि जेको आहे हे दरी जो पर्दो मथे कयां। असल में साम्हूं वारनि जो घरु आहे हिते, त असां कोशिशि कंदा आहियूं त न मथे कयूं, नज़र पवंदी आहे। सो अॼु असां वटि त लाइट कोन्हे, छा नज़र पवंदी, तंहिंजे करे फ़िलहालु हिनखे एतिरो ॿधी था छॾियूं। सो इहो एतिरो मथे कयो अथमि जीअं कुझु रोशनी हिन पासे खां बि अचे। ऐं सुबुह तुंहिंजी सफ़ाई कराई डिटेल में, त चादरूं वादरूं लाहे, कुशन विहाइण जूं छऊं सभु लाहे बिल्कुलु ख़ाली करे छॾियो। सो हाणे हिते पिया आहिनि मुंहिंजा सोफ़नि जा कवर। हीअ आहिनि मुंहिंजा सोफ़नि जा कवर जंहिंजे लाइ मां इहे ब्लू ऐं ब्लैक कुशन कवर जो सेट ऐं रनर ठाहियो आहे। सो इहे खणूं था, इहे बि हाणे लाइट जो त को ख़बर न आहे। ऐं ॿियो त हिते चादरूं विछाईंदमि, छयूं वग़ैरह चाढ़ींदमि। हीअ कढी रखां थी ॿाहिरि। हिते चादरूं विछाए छॾियूं, सफ़ाई त थियल ई, बसि चादरूं ऐं विहाइण जूं छऊं विछाइणियूं हुयूं। ऐं हिते मां हेठि रग विछायो आहे। हे ईअं ई सेटिंग आहे जीअं पोइ ईद ते कई हुई, त हिनखे मां चेंज नथी कयां, इहो ईअं ई रहंदो। बसि हिते हिकिड़े रग जो इज़ाफ़ो कयो आहे त जीअं थोरो लुक सुठो अचे। बाक़ी हाणे चादर बि उहा ई यूज़ड आहे, इहो को मसइलो न आहे। घरु साफ़ु सुथिरो हुजणु खपे, इहो वधीक ज़रूरी आहे। ऐं हिते बि हिकिड़ो नंढिड़ो रग विछायो अथमि, छो त पोयां जेके मुंहिंजे कुर्सीअ ते कुशन पिया आहिनि उन्हनि सां इहो ॾाढो सूट थो करे। ऐं ॿियो त मां जेको आहे हिननि कुर्सियुनि जा बि कुशन्स कोन थी कवर चेंज कयां, इहे ई हूंदा, ॾाढा सुठा था लॻनि। ऐं हिते जीअं आहे संदल जी सेटिंग उअं ई आहे, उहे कुशन्स पिया आहिनि, सही आहे। डस्टिंग थी वञे, मेरा थियनि कोन था मथे, न यूज़ था थियनि। ऐं हिते बि उहा ई टेबल जी सेटिंग आहे। सो फ़िलहालु मुंहिंजो हिननि खे चेंज करण जो को इरादो न आहे। बाक़ी हितां मां कुर्सियूं
ऐं जेका एक्स्ट्रा फोल्डिंग टेबल हुई उहा हटाए छॾी आहे। त हीअ छो त कमिरो ख़ाली पियो आहे तारिक जो, त फ़िलहालु हुन में रखी छॾियो अथमि। हीअ मुंहिंजो फ़ख़ुरु, मुंहिंजो इंट्रोडक्शन, मुंहिंजो किताबनि जो कबट। तव्हां सभिनी ॾिठो आहे, पर पोइ बि दिलि चए थी हिते आई आहियां त हिनखे थोरो मां कैप्चर करे वठां। हीअ मुंहिंजी नंढियूं नंढियूं कलेक्शन्स। हे जेके बि नंढी शयूं तव्हां ॾिसो था, इहे दुनिया भर जूं आहिनि। के मूं पाण ख़रीद कयूं आहिनि, के मूंखे गिफ्ट मिलियूं आहिनि। हीअ मुंहिंजी मेटल जूं नंढियूं नंढियूं नंढा नंढा बॉक्सिस। सो बहरहाल हिननि सभिनी खे सफ़ाई जी सख़्तु ज़रूरत आहे, जिन जो फ़िलहालु मुंहिंजो को मूड न आहे। हीअ मुंहिंजा मेटल जा सॼा बॉक्सिस ऐं नंढियूं नंढियूं शयूं। मुंहिंजी स्कूल जूं यादूं, हिन में कुझु मुंहिंजे हस्बैंड जूं यादूं। ख़ैर बुक्स त सॼाई हुन जूं यादूं आहिनि, छा छा यादि कयां। हे मुंहिंजो आलीशान मिरर, जेको मुंहिंजे पुराणे कबट जो हिकिड़ो ताक़ आहे। सो हाणे इहो थी वियो सभु कुझु। गैलरी जो दरवाज़ो बंदि कंदमि ऐं पोइ हलंदासीं हेठि। सांझे जी अज़ान अचण वारी आहे ऐं असां जेको आहे सोफ़नि ते कवर चाढ़े छॾिया आहिनि कुशन्स ते, ऐं कुशन कवर चेंज करे छॾिया आहिनि। पर इहो लुक मां तव्हांखे ॾेखारींदमि सुभाणे, भला ईद लाइ बि त कुझु हुजे न, ईद जे ॾींहुं ॾेखारण लाइ। सो हिते जेको आहे डाइनिंग टेबल जी अञा सफ़ाई सुथराई कोन थी आहे, न को हिन जो कुझु सेटिंग चेंज थी आहे। ऐं हिते जेको असां राति जो मां सुराण खाईंदासीं खिचड़ी, दाल चांवर सुराण जी तरफ़ां भिगा पिया आहिनि। इहे पचंदा, छो त वरी ॿ ॾींहं अगरि असां थोरा हैवी खाधा खाईंदासीं, पचाईंदासीं, ट्रेडिशन आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईद ॾींहुं मुनासिबु नथो लॻे। त पोइ जेको आहे असां कल्ह खां इहो दाल सब्ज़ी ऐं खिचड़ी इन ते था हलूं। सो हाणे मां पढ़ंदमि निमाज़, उनखां पोइ कंदमि तव्हां सां कचहरी। सांझे जी अज़ान परे परे खां ॿुधण में अची रही आहे। निमाज़ पढ़ी वरिती ऐं सोचियमि त गॾु गॾु चांवर बि पचायां, चांवर मीन्स खिचड़ी। सो ऐं तव्हां सां कचहरी बि कयां। अॼु इंतिहाई हिकिड़ो थकाईंदड़ ॾींहुं हो, ऐं जेकॾहिं लाइट न वञे हा एतिरा कलाक विच में, त असांजो कमु ॾाढो ज़बरदस्त क़िस्म सां थी वञे हा। ख़ैर टाइम वेस्ट त न कयो, पर तॾहिं बि उहो उअं ई न थियो कमु जीअं प्लैनिंग हुई। सो अक्सर ईअं थींदो रहंदो आहे त असांजी प्लैनिंग जेका आहे उहा अधु में ई रहिजी वेंदी आहे। ऐं इनशाला सुभाणे ईद जो ॾींहुं आहे ऐं तव्हां सभिनीनि खे एडवांस में ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं ख़्यालु रखिजो, क़ुर्बानी जेके बि कनि था, त जॾहिं क़ुर्बानी कजे थी त रुॻो एसि ताईं असांजो फ़र्ज़ु न आहे त बसि क़ुर्बानी कईसीं, असांजी ज़िमेदारी ख़तमु थी वई। उनखां पोइ सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, सफ़ाई अधु ईमान आहे। उन अधु ईमान खे बि सलामत रखिणो आहे। जेकॾहिं सफ़ाई नथा रखूं त अधु ईमान ई असांजो मुकमिल न आहे, पूरा मुस्लमान ई नथा थियूं। सो उहो बि ख़्यालु रखिणो आहे। ऐं ॾिसंदा आहियो, जॾहिं असां क़ुर्बानी कंदा आहियूं त असां हुन में टोटल कॉस्ट हणंदा आहियूं त भई हेतिरे जो असांजो जानवर आहे, या हेतिरे जो कासाई जो ख़र्चु आहे, हेतिरे जो ॾींहुं पालियोसीं त उहो गाह विधोसीं, हर शइ जो ख़र्चु उन में काउंट थींदो आहे। त पोइ सफ़ाई जो बि खणी ख़र्चु उन में ॿधिजे, को हर्ज़ु त न आहे। सो इहो असांजे पंहिंजे हथ में आहे। आस पास गंदगी फैलाईंदासीं, अॻिमें बीमारी फैलियल आहे ॾाढी। सो असांखे एहतियात करण जी सख़्तु ज़रूरत आहे। सो इहा मुंहिंजी सलाह आहे त जेके बि क़ुर्बानी कनि था उहे महिरबानी करे इन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखनि ऐं पूरे उन इस्लामी जज़्बे सां, पूरे उन तरीक़े सां कमु करिणो आहे जीअं अलाह जो हुकुम आहे। न त पोइ इहा अधूरी क़ुर्बानी रहिजी वेंदी। क़बूल करण वारो रब आहे, अंदर जो हाल हुनखे ख़बर आहे। पर ज़ाहिरी हिकिड़े इंसान जी हैसियत में जेके असांजी ज़िमेदारियूं आहिनि उहे असांखे ज़रूरु पूरियूं करणु घुरिजनि। सो इहो मुंहिंजो नंढिड़ो मैसेज हुयो, रिमाइंडर हुयो। सभिनी खे ख़बर आहे, पर कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं ज़हन मां निकिरी वेंदियूं आहिनि। सो ॿुधी सुधी वरी यादि अची वेंदो आहे। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयां थी। शायदि व्लॉग अपलोड थियण में थोरी देरि बि लॻे, छो त हू मां सांझे खां पहिरियों ख़तमु करे अपलोड करण लाइ रखी छॾींदी आहियां, पर अॼु मां सांझे खां पोइ ताईं कंटिन्यू रखियो आहे। सो हिकिड़ो इंतिहाई मसरूफ़ ऐं थकाईंदड़ ॾींहुं गुज़रियो। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मां हमेशह चवंदी आहियां सिहत सलामत हुजे, कमु न मारींदो आहे माण्हुनि खे। ऐं अहिड़ा ख़ुशियुनि जा ॾींहं, ख़ुशियुनि जा मौक़ा अगरि ज़िंदगी में अचनि था, वॾा ॾींहं अचनि था, त इहो अलाह जो असां ते करम आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। सुभाणे वारे व्लॉग में, ईद वारे स्पेशल व्लॉग में इंशाल्लाह मिलंदासीं। ख़बर न आहे हुन में स्पेशल छा हूंदो, केरु ईंदो न ईंदो, मां छा पचाईंदमि, कुझु प्लैन न कयो आहे। बसि ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं सुन्नत इब्राहिमी जेको आहे मल्हायूं था असां, त उन सिलसिले में हिकिड़ी ख़ुशी आहे, उहा त आहे पंहिंजी जाइ ते। सो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह भाई।